अॼु जो जेको ही एहतजाज आहे या हिकु मोटरवे केस जे ख़िलाफ़ न आहे, ही हर उन औरत सां थींदड़ ज़्यादती जे ख़िलाफ़ आहे त हाणे बसि ही समाज जॾो पंहिंजी बदतरीन बर्बरियत पिदरशाही जे ॾेखारे चुको आहे, एॾी वबा फैलाए चुको आहे। हाणे हिन वबा खां बसि आहे। हाणे जेके रोडनि ते औरतूं आहिनि सॼे मुल्क में या जेके घरनि में बि आहिनि उहे बि चवनि थियूं त हाणे या ज़्यादती या जबरी अणबराबरी या मिसिंग पर्सन्स जे सूरत में असां औरतूं लोड़ियाऊं, असां जिन्सत जे तशद्दुद में असां लोड़ियाऊं, असां एजुकेशन में असांखे हरासा कयो वञे। हाणे इन सॼे समाज खां इनकार आहे। असांजो मुतालबो इहो आहे त CCPO लाहौर खे बरतरफ़ कयो वञे, हुकूमत औरतुनि खे तहफ़ुज़ फराहम करे। जिन औरतुनि जा रेप था थियनि उन्हनि जी पाण किरदार कुशी छो थी कई वञे। ऑफिसर बि इहा ॿोली था ॻाल्हाइनि त ॾोहारी औरत आहे। इहो रवैयो हाणे ख़तमु थियणु घुरिजे। औरत बि हिन मुल्क जी ओतिरी शहरी आहे जेतिरो मर्द आहे। असां इहो बि ॿुधाइणु पिया चाहियूं त ही जेको वाक़ियो आहे उहो को पहिरियों वाक़ियो कोन्हे। अहिड़ा वाक़िया हर रोज़ असां ॾिसूं था, हर रोज़ असां सां थियनि था। पर जेसिताईं असां जेके धुरियूं आहिनि असां उन्हनि खे सख़्तु कानूनी सज़ाऊं नथा ॾियूं तेसिताईं इहे ईअं ई हलंदा रहंदा। पाकिस्तान जी स्टेटिस्टिक्स ॿुधाए त सिर्फ़ु 2% माण्हुनि खे इहा सज़ा थी मिले, माना 2% माना 98% बरी आहिनि, हिन सॼे मामले खां ई बरी आहिनि। हमारा सिर्फ हुकूमत पाकिस्तान वज़ीर आज़म इमरान खान से मुतालबा है कि मोटरवे पे जिस औरत के साथ हादसा पेश हुआ है उसके मुजरमों को जैसे जल्द गिरफ्तार करके उनको सरेआम फांसी दी जाए ताकि दूसरे लोगों को इससे राहत हासिल हो। और ये जल्द से जल्द जो है औरत के साथ ज़्यादती और ये जितने उसके हुकूकों के खातिर हो रहा है उसके खिलाफ जो है सब औरतें आवाज़ उठाने के लिए खड़ी हुई हैं। रियासतें उससे डिमांड करते हैं कि ऐसे कानून बनाए जाएं जिसमें ख़वातीन की हिफाजत हो, जिनमें ख़वातीन अपने आप को महफूज समझ सके। जबकि कहा जाता है कि औरत बाहर निकली, उसने इस तरह का ड्रेस पहना था तो उसके साथ रेप हुआ। जब एक बच्ची के साथ रेप होता है तो उसका क्या कसूर है? हम प्रोटेस्ट कर रहे हैं यहाँ पे कि जो मोटरवे रेप केस हुआ है उसमें जो भी कल्प्रिट्स हैं उनको अरेस्ट किया जाए और हमें ये ना बताया जाए कि आपके घरों के निकलने के शेड्यूल्स क्या हैं, हमें ये ना बताया जाए। लेकिन पुलिस को अपनी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी करनी चाहिए, हमें प्रोटेक्शन देना चाहिए। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।